टिनि तरक़ी पसंद पार्टी 27 तरमीम खे जमहूरियत लाइ नुक़सानकार करार ॾेई रद्द करे छॾियो आहे। डॉक्टर कादिर मंगसी चयो आहे त 27 तरमीम सिंध खे टोड़ण जो को बि ज़िक्र शामिल न आहे। अब्दुल हफ़ीज़ मेमून जी रिपोर्ट मुताबिक़ हिन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पंहिंजी ग़लतकारियुनि खे तहफ़्फ़ुज़ ॾियण जे लाइ हुननि ई 27 तरमीम आंदी आहे, जेका मुकमल तौर ते आइन ऐं जमहूरियत जे बिल्कुलु मुनाफ़ी आहे, उबतड़ आहे, उन जे रद में आहे। हाणे सवाल इहो आहे त आइन में फ़र्दनि जा नाला लिखिया वेंदा आहिनि छा? जनरल ज़िया हिकिड़ो आमिर हो, उन पंहिंजो नालो ज़बरदस्ती 8वीं तरमीम जे दौरान ज़बरदस्ती विधो हो आइन में त जनरल ज़ियाउल हक़ ऐं जनरल ज़ियाउल हक़ मुल्क जो सदर। उन जो नालो कढण लाइ माण्हुनि खे जेको आहे सो 15 ऐं 25 साल लॻी विया, जो जनरल ज़िया जो रुॻो आइन मां नालो ॿाहिरि थियो, त हाणे वरी चीफ जस्टिस जो नालो विधो वियो आहे। त बाबा तव्हां जेकॾहिं इन तरीक़े सां आइन जी पक पछाड़ कंदव त पोइ इहो आइन अवाम जे मफ़ादनि जो त आइन कोन्हे, ऐं जेका तब्दीली अवाम जे मफ़ाद में न आहे लामाला, उहा मुल्क जे लाइ दुश्मन आहे। इन करे असीं चऊं था त